अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं ढेपारजा खां नाज़न आलमाणी जी। ढेपारजा वेझो ॻोठ मरियाबाद लाइट जी तारनि मां बाहि लॻण सबबि सैफल ओॾे जे घर खे बाहि वकोड़े वई। ॻोठ जे मौज़ूद अली असगर आलमाणी गुलाम अब्बास मरी मिठियाणी टाउन ऑफिसर रईस अलहदाद खान आलमाणी खे इतला ॾिनो वियो, जंहिं मोरो टाउन ऑफिस फ़ोन करे जल्दी गाॾी मोकिलण जो चयो। बर वक़्तु फायर ब्रिगेड गाॾी पहुचण ते बाहि ते कंट्रोल कयो वियो, जंहिं ते ॻोठाणनि ऐं सैफल ओड मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु कटूं ऐं हंध सड़िया आहिनि, थोरो नुक़सानु थियो आहे। हिननि शुक्रियो अदा कंदे चयो त असां तमामु घणा थोराइता आहियूं रईस अलहदाद खान आलमाणी जा, जंहिं बर वक़्तु गाॾी घुराए वधीक नुक़सान खां बचाए वरितो। ही हुयूं हिन वक़्ताई जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।